नाज़िन प्यारो लुंडी शहर के एहसास किफ़ालत सेंटर ते मुस्तैक औरतन सां नादरा अमले पारां बदसलूकी ख़िलाफ़ मुतासिरन एहतजाज कयो आहे। उन हवाले सां रिसूदा उस्मान शाह मां सनाउल्ला थेबो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं प्यालुनि जे एहसास किफ़ालत सेंटर में। नादरा जे अमले पारां टोकिल आयल मुस्तक औरतुनि खां बदतमीज़ी कई आहे, उन हवाले सां एहतिजाज कयो पियो वञे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो वधीक छा चवणु आहे। तो नादरा इंचार्ज जो वजाद मस्तोई आहे, उनजे ख़िलाफ़ त कुछ जेके ग़रीब मुस्तहक औरतूं आहिनि उन सां बदतमीज़ी थो करे ऐं गुज़ारिश आहे त बराए महिरबानी करे हिनखे हितां हटायो वञे। हीउ जेको माहौल तमामु ख़राबु कयो वेठो आहे, हिते रिश्वत 200 रुपया फी माण्हू खां कार्ड वठे थो, व्हाट्सअप ते पंहिंजूं लिस्टूं कढे थो। ऐं जो ग़रीब आवाम आहे या हिते जा जेके नुमाइंदा आहिनि, जेके चङा भला आहिनि, उहे लिस्टूं हिते अची वेही कराए था वञनि। भई जेको ग़रीब आहे उन 5-5 ॾींहं ताईं टोकन कोन थो मिले। तो बराए महिरबानी हिन सेंटर तां हटायो वञे, इन जी जॻह ते असांखे ॿियो को अमलो ॾिनो वञे। ही जो वजात मस्तोई है, इतने हिनजा एजेंट हिनजा माण्हू इतने सेंटर में घुमन पिया ऐं 200 रुपये में कच्चो मैना टोकन ॾींदो आहे ऐं 500-1000 रुपये में पक्को टोकन हुननि खे ॾिए पियो। हिते माण्हू हिननि जा हिते घुमन पिया इन सेंटर में। असां ही मुतालबो था कयूं, ही वजात मस्तोई असांखे हिते न खपे। इन करे मजबूर थिया आहियूं एहतजाज करण। असल में हिते जेको आहे सो हिकिड़ो मुलाज़िम आहे, पंहिंजे पाण खे जेको आहे सो हिते जो निगरान इंचार्ज सम्झे पियो, वजाद मस्तोई। हाँ हिते जेका भी आवाम अचे पई तालका झंडो मरी जी, टोटल गरीब आवाम सॼो ॾींहुं वीचारो गर्मी में लाइननि में धिक्का पई खाए। ऐं वजाद मस्तोई साहब जेको आहे सो 2-3 पुलिस वारनि सां मिली करे रुश्वत जो बाज़ार गरम करे ऐं ॿाहिरि खां जेको आहे सो लिस्टूं ठाराए, व्हाट्सअप ते जेको आहे सो शिनाख्ती कार्डूं घुराए ऐं नाजाइज़ी कनि पिया। हिते सॼो ॾींहुं आवाम जेको आहे सो दरबदर आहे। असां नादरा जे चीफ साहब सां बि ॻाल्हि कई, AC साहब सां बि ॻाल्हि कई। इन खां अलावा जेको आहे सो असां हिते जेको फैसल चांडियो साहब आहे उन सां बि ॻाल्हि कई त बाबा हिन वजात मस्तोई खे तव्हां हटायो। हिन सॼे माहौल खे ख़राब करण में हिन वजात मस्तोई जो वॾो किरदारु आहे। सब खां पहिरीं त तव्हां मेहरनती ऐं शुक्रगुज़ार आहियूं। अॼु कोई एहतजाज असांजो जेको आहे वजात मस्तोई जे ख़िलाफ़ आहे, जंहिं हिते बिल्कुलु नाजाइज़ी करे वेठो आहे। सिफ़ारिशी कल्चर पंहिंजो हलाए पियो, हर माण्हू खां पैसा वठे पियो ऐं पंहिंजो टोकन पंहिंजे घर वेठे माण्हू खे रसाइनि। तक़रीबन 1.5 महीने खां मथे ई टाइम सेंटर खे थियण वारो आहे। उन मसइले इहो ई हो त लेडीज़ आई हुन तां बदतमीज़ी करे बाक़ाइदे बाण मां झले हुनखे ॿाहिरि कढियो आहे। हाणे आयो आहे हिते वेठो आहे। असां DC रशीद अहमद ज़रदारी साहब AC साहब खां गुज़ारिश कंदासीं त हिन माण्हू खे इन सेंटर मां कढियो वञे, न त अॻिते हिते ई जे हूंदो त अॻिते ॿियो बि नुक़सानु थींदो। हुनजो ज़िम्मेवार इंतिज़ामिया ख़ुदि हूंदी।